अस्सलाम वालेकुम। अज तव्हांखे बायोगैस ठाहिण जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त हिकिड़ो नंढड़ो प्लांट जेको हिकु घर हिकु फैमिली जी पूरत आहे, जंहिंमें 5 भाती खां 6 भाती आहिनि, उहो आसानी सां पंहिंजो गैस ठाहे ऐं काठुनि जो बचाव करे सघनि था ऐं गैस जो बचाव करे सघनि था, जंहिंखे बायोगैस चइबो आहे। जंहिंजे करे असांखे तक़रीबन 400 लीटर जो ड्रम खपंदो, 400 लीटर जो या 250 लीटर जो असांखे ही ड्रम खपंदो ऐं उन में कुझु ॿियूं शयूं खपंदियूं। अचो त तव्हांखे ॾसींदा हलूं। असांखे गैस जो लाइ पैंप में हणण जे लाइ ही हिकु गैस लाक खपंदो, जेको ड्रम में अंदरि ड्रम में लॻंदो। ही तक़रीबन 2 हूंदा। हिकु पाणी आउट करण जे लाइ ही खपंदो, हिकु वॾो पंहिंजो टूटी पाणी खे आउट करण जे लाइ, ऐं कुझु असांखे पैंप गैस खे क़ाबू करण लाइ अहिड़ो लाकू खपंदो, तक़रीबन 4-5। कुझु पैंप खपंदो 20 फुट खां 25 फुट ताईं, बहितर आहे त 50 फुट थिए त जीअं परे थी वञे। पैंप खपंदो तक़रीबन गैस जे लाइ। ही पैंप हूंदो आहे, ही पैंप तक़रीबन 50 फुट असां वरितो आहे। असां 50 फुट आहे, जीअं दॿो परे हुजे गैस ऐं इस्तेमालु करण जे लाइ अंदरि माण्हू घर में आसानी सां इस्तेमालु करे सघे। ऐं कुझु असांखे ही पैंप खपंदो, जेतिरो ड्रम आहे एतिरो पैंप खपंदो हिन खे हणण जे लाइ, जीअं त पाणी असां हिन में अंदरि हणी सघूं। अचो त हाणे कुझु ग़लतियुनि जे करे ही गैस नथो ठहे, उन जे करे माण्हू फ़िलाप थी था वञनि ऐं गैस हुन खां नथो ठहे। महिरबानी करे मुकमल वीडियो ॾिसंदा, मुकमल वीडियो ॾिसी अवां ॼाण हासिलु कंदा ऐं इहो महिरबानी करे असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। अचो त कंप्लीट वीडियो ॾिसी ऐं गैस ठाहिण जो तव्हांखे ॿुधायूं। लागी तो हणी छॾींदा त पोइ वरी कटींदासीं छो करे। हाँ ईअं मथां कर जीअं हथ पेर बि न अचे भलो आहे। এটা juga ada Give it a lot. Action!
ऑक्सीजन तो ठायो गैस चलिए तरह Itu yo peplak juga cok. kadang kali lu paling lu Kadang enggak. Kadang wale kan selamu. हाणे हिन में पैप हणंदासीं। ॾिसो त कीअं थो फिट थिए पैप। हीअ पैप आहे हेठां कटियल हुजे सिधो तरीक़े सां त जीअं आसानी सां हिन मां पाणी अंदरि वञी सघे। हेठों सोचे मथो ना अचे मार वथे वथे ना अचे सिर्फ ना चूंब अचे फिलहाल बंद करें रिकॉर्डिंग कौन था कहीं सुने कहीं उसने भाई तुम वहीं पड़े पासे मिशी बस बटन बटन से हेठा हथ ना अचे मथो ना के राई मितना रात रे डल जो को टुकड़ो होंदो वो भरींदा मत मत बस मिस जो Baca baca itu. Hah? Tengah-tengah udah kayak. ayo हाँ खुला ला ये खुला ला जी ही हाणे कंप्लीट ठही चुको आहे जी हाणे पैप वञे थो सिधो जंहिंमें टूपिक लॻाए थो ही मेंह जो गोबर आहे ऐं ही पाणी आहे हिन में मिक्स कंदासीं पाणी जी असां इहे पाणी में मिक्स कंदासीं
जितरो छेड़ो आहे उतरो मिलाईंदासीं हिन में पाणी। जी ठही चुको आहे गोबर हिन जो मिक्सर। हाणे असां हिन में विझंदासीं। छा थो बचे मथां हथ में अचे। अम्मा उठल एक खाली ट्यूब है। हाँ इन में पैंप अची हयो अथऊं। पैंप लगाए इनके क्लियर करे छॾियो अथऊं। हाँ ॾिसो तो गैस तकरीबन 15 ॾींहंनि खां पोइ ठही वेंदो। पोइ तव्हांखे जी 15 ॾींहं में ही ट्यूब रखे छॾियो। ही ट्यूब हाणे भरिजी चुको आहे गैस में। हाणे अव्हांखे बाहि ॿारे ॾेखारींदासीं त बाहि ॿरे थी या नथी ॿरे। ही तकरीबन 15 ॾींहंनि खां 20 ॾींहंनि जे अंदरि गैस ठही वेंदो। ट्यूब रखे छॾियो त हाणे ही ट्यूब भरिजी चुको आहे। अचो त तव्हांखे ही गैस असां ॿारे था ॾेखारियूं। ही गैस पूरो ॾिसो पैप में गैस अंदरि आहे। परियां खां पैप अचे थो। ही रधणे में तव्हांखे अचो त ॿारे था ॾिसूं ॾेखारियूं त छा ही गैस ठहियो आहे या न ठहियो आहे। ही तकरीबन 18 ॾींहं आहे। असांखे हिनखे ॾिसूं था त ॿरे थो या नथो ॿरे। ही गैस ॿरी रहियो आहे तव्हांजे साम्हूं। ॾिसो हाणे ही गैस असांजो कामयाबु थी चुको आहे। पंहिंजो सही तरीक़े सां